दहशतगर्दी जी अंत वारी अदालत में केस जी ॿुधणी दौरान इमरान ख़ान के वकील बाबर रहमान चयो आहे त तहरीक इंसाफ चेयरमैन इमरान ख़ान के इस्लामाबाद में दाख़िल थियण जी इजाज़त न पई ॾिनी वञे। संगजानी थाणे में दाख़िल एहतिजाजी मुज़ाहिरे ऐं सरकारी कमनि में मुदाख़लत जी केस में अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान जी उबूरी ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी दहशतगर्दी जी अंत वारी अदालत जे जज राजा जवाद अब्बास कई। ॿुधणी दौरान इमरान ख़ान के वकील बाबर रहमान अदालत के ॿुधायो त इमरान ख़ान ज़ख़्मी आहे, सफ़र नथो करे सघे, जंहिं ते अदालत चयो त इमरान ख़ान हिकु सियासी इज्तिमा में मौजूदु हो, हिन केस खे वधीक देर इल्तवा जो शिकार नथा बणाए सघूं। अदालत पुछाणो कयो त इमरान ख़ान इस्लामाबाद में मौजूदु आहे या लाहौर। बाबर रहमान ॿुधायो त इमरान ख़ान हिन वक़्तु लाहौर में मौजूदु आहे। दहशतगर्दी जी अंत वारी अदालत में वकील बाबर रहमान इमरान ख़ान जी मेडिकल रिपोर्ट जमा कराए छॾी। अदालत चयो त ईंदड़ ॿुधणी ते इमरान ख़ान जी पेशी हर सूरत में यकीनी बणायो। वकील चयो त इमरान ख़ान अदालत में पेश थियणु चाहे थो, पर इस्लामाबाद इंतज़ामिया इमरान ख़ान खे दाख़िल थियण जी इजाज़त न पई ॾिए, जंहिं ते अदालत सवाल कयो त छा इमरान ख़ान खे इस्लामाबाद में दाख़िल थियण खां रोकण जो हुकुमनामो अव्हां वटि मौजूदु आहे। बाबर रहमान अदालत के ॿुधायो त हुकुमनामो लिखत में नाहे ॾिनो वियो, सिर्फ़ ज़बानी चयो वियो आहे। अदालत चयो त इमरान ख़ान जी दाख़िला जे मामले ते अदालत इंतज़ामिया खां वज़ाहत तलब करे सघे थी, जंहिंखां पोइ अदालत केस जी ॿुधणी 9 डिसंबर ताईं मुलतवी करे छॾी। ताज़ो बरसातनि बाद बरसात मुतासिरनि लाइ आयल राशन, कंबल ऐं ॿियो सामान तालके हुसैन बख्श मरी जे मुख़्तियारकार क़यूम लिगारी पारां 4 लाख रुपयनि में मुबैना विकिरो करण जो इंकशाफ थियो आहे। सामान ख़रीद कंदड़ धुरियन पारां डीसी ऑफिस सामान समेत पहुची अहिड़ी शिकायत डीसी ज़ैनुल आबिदीन मेमून के ॾिनी, जंहिं बाद ज़िले इंतज़ामिया पारां जे इतला ते टाउन पुलिस डीसी ऑफिस पहुची मुख़्तियारकार क़यूम लिगारी के गिरफ़्तार करण बाद मुबैना विकिरो कयल सामान पिण तहवील में वठी छॾियो, जॾहिं त टाउन पुलिस मूजिब गिरफ़्तार मुख़्तियारकार के एंटी करप्शन पुलिस हवाले कियो वियो आहे। उन मौक़े ते मुतासिरीन दाहिंदे चयो त असांजा इलाइक़ा बरसाती पाणी में ॿुॾल हुजण बावजूदु असांजे इलाइक़े में को बि इमदादी सामान न मिलियो आहे। असांजे लाइ आयल सामान मुख़्तियारकार पाण विकिरो करे रहियो आहे। अहिड़े करप्ट कामोरे ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे, जॾहिं त वाक़िए जो अञा ताईं केस वग़ैरह दाख़िल न थी सघियो आहे। कश्मीर में अगवा थी वियल 3 पोरियत बाज़ियाब न थिया वारसन इंडस हाईवे ते धरणो हयो आहे। ॾखण बंगलो वारे इलाइक़े में गुज़िरियल ॾींहुं अगवा थी वियल 3 पोरियतनि मजीद, लाल मोहम्मद ऐं रमज़ान ओगाई खे पुलिस बाज़ियाब न कराए सघी। वारसन इंडस हाईवे ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। एहतिजाज सबबि ट्रैफिक मुअतल थी वई। वारसन जो चवणु आहे त पुलिस पोरियतनि जी बाज़ियाबी लाइ के बि क़दम न आहिनि खयां, रुगो ठला आसरा ॾिना पिया वञनि। पुलिस जो चवणु आहे त मुग़वियुनि जी बाज़ियाबी लाइ राजूणी कोशिशूं कयूं पिया। कोट जी पुलिस जी हिरासमेंट में फौत थियल लियाकत अली सोहू जे वारसन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त कुझु ॾींहं अॻु पाड़े जे बलोचनि जी छोकिरी घरां निकिरी वई हुई, जंहिंजी सपोर्ट करण जा इल्ज़ाम असां मथां मढ़िया विया हुआ, जॾहिं त असांजो नालो बि न हो, पर पोइ बि कोट जी पुलिस असांजे घरनि ते रोज़ानो चढ़ाई करे हिकु नौजवान बशीर सोहू खे खणी वई ऐं लियाकत सोहू खे पिण बाग़नि में डुकायो। कोट जी पुलिस जी हिरासमेंट सबबि नौजवान जी दिमाग़ जी रग फाटी पई, जंहिं सबबि उहो फौत थी वियो आहे। पाड़े जे बलोचनि जी छोकिरी कांधड़नि खई आहे। असांखे बेगुनाह पुलिस तंग करे असांजो नौजवान कोट जी पुलिस जे एहलकारनि मारियो आहे। वारसन मुताबिक़ आईजी सिंध, डीआईजी सखर, एसएसपी खैरपुर मामले जो नोटिस वठे असां सां इंसाफ़ करे, न त ॿी सूरत में हिननि एहलकारनि ख़िलाफ़ धरना ॾेई हुकूमत जो दर खड़काईंदासीं। सिंध हाई कोर्ट मैनपुरी ऐं गुटके जे कारोबार में मुलवस पुलिस ऑफिसर्स बाबति रिपोर्ट तलब करे वरिती आहे। सिंध हाई कोर्ट मैनपुरी ऐं गुटके ते पाबंदी बाबति केस जी ॿुधणी थी। अदालत पुछाणो कयो त ॿुधायो वञे त हेल ताईं गुटके जे कारोबार में मुलविस केतिरनि पुलिस ऑफिसर्स ख़िलाफ़ कार्रवाई थी आहे। अदालत तरफ़ां एडिशनल आईजी खे 6 हफ़्तनि अंदरि रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। सिंध हाई कोर्ट तरफ़ां कानून वारे सेक्रेटरी खे बि कानून साज़ी बाबति अॻभराई रिपोर्ट ॾियण जी हिदायत कई वई आहे। हैदराबाद में नामियारे रागी बरकत फ़कीर जे नौजवान पुट जो राणीबाग भरिसां वाधूवा मां लाश हथायो आहे।
उन सिलसिले में नौजवान मेहर अली जे वालिद बरकत अली जो चवणु आहे त 19 वरनि जो मेहर अली राति 1:30 वॻे घरां निकिरी वियो हो ऐं 3 वॻे संदसि लाश वाधूआ मां मिलियो आहे। बरकत फ़कीर मूजिब पुट जे मुंहं ते सोज आहे, ख़बर नथी पवे त संदसि मौत कीअं थियो। ॿिए पासे नौजवान सिंध म्यूज़ियम कॉलोनी में रहंदो हो, संदसि लाश पोस्टमार्टम लाइ इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। हैदराबाद में रागी बरकत फ़कीर जे नौजवान पुट जे हथ आयल लाश वारे वाक़े जो वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह नोटिस वरितो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह कमिश्नर हैदराबाद खां जांच करे रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾिनो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त वाक़ियो कीअं पेश आयो उन बाबति समूरा तफ़सील ॾिना वञनि। राउंती जे कचे में पुलिस जो ऑपरेशन जारी आहे। फायरिंग जी ॾेवट सबबि इलाइक़े में ॾहकाउ पकड़ियल आहे। धरती टाइम ऑनलाइन न्यूज़ खे मिलियल तफ़सीलनि मूजिबि ॻोठ काबिल शहर में पुलिस ऐं धाड़ेलनि विच में मुक़ाबिलो हलंदड़ आहे। धाड़ेलनि हिकु APC चैन ते फायर करे APC खे शदीद नुक़सानु पहुचायो आहे। ज़रियनि दावा कई आहे त पुलिस जी APC ख़राब थी वई आहे। पुलिस एहलकार उन ख़राब APC में फाथल आहिनि, जॾहिं त ॾोहारियुनि जो APC खे कड़ो ॾिनल आहे। ज़रियनि मूजिबि ख़राब APC खे ॿाहिरि कढण लाइ वाधू APC चैन्स परे बीठल आहे। पुलिस जी मुबैना लापरवाही सबबि संदनि एहलकारनि जी ज़िंदगियुनि खे ख़तरो आहे। अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद चयो आहे त असेंबलियूं बचाइण ते मशवरा थी रहिया आहिनि, जॾहिं त मईशत बचाइण ते के बि कम न पिया थियनि। समाजी राब्तनि जी वेबसाइट ट्विटर ते जारी कयल बयान में शेख रशीद चयो त मुल्क में सियासी ऊंदाही छांइजी वई आहे। हिन वक़्तु चूंडनि जो सिज उभरणु लाज़मी आहे। हाणे त मिफ्ता बि चई रहियो आहे त बांड क्लियर थियण बावजूदि मुल्क डिफॉल्ट थी सघे थो। हुन चयो त पेट्रोल गैस डॉलर महांगो ऐं नायाब थी वियो आहे। असेंबलियूं बचाइण ते मशवरा थी रहिया आहिनि, जॾहिं त मुल्क जी तबाह थियल मईशत खे बचाइण लाइ को बि कमु न पियो थिए। इस्लामाबाद हाई कोर्ट तहरीक इंसाफ़ जे अॻवान अली अमीन गुंडापुर ख़िलाफ़ 13 केस ख़त्म करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। तहरीक इंसाफ़ अॻवान ऐं अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर अली अमीन गंडापुर ख़िलाफ़ 25 मई जी लॉन्ग मार्च दौरान बाहिन ऐं इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले ते एहतिजाज खां पोइ इस्लामाबाद जे मुख़्तलिफ़ थाणनि में 13 केस दाख़िल कया विया हुआ, जंहिंखे ख़त्म कराइण लाइ अली अमीन गुंडापुर इस्लामाबाद हाई कोर्ट सां राब्तो कयो हो। इस्लामाबाद हाई कोर्ट जे जस्टिस तारिक महमूद जांगरी अली अमीन गंडापुर मथां केसनि जी ॿुधणी कई। उन सिलसिले में इस्लामाबाद जे 15 थाणनि जा SHOs ऐं जांच ऑफिसर अदालत जे साम्हूं पेश थिया। अली अमीन गंडापुर ख़िलाफ़ सबूत पेश न करण ते इस्लामाबाद हाई कोर्ट पुलिस मथां सख़्त कावड़ जो इज़हार कयो। जस्टिस तारिक महमूद जांगरी पुलिस ऑफिसर खां पुछाणो कंदे चयो त हाई कोर्ट मां जॾहिं नोटिस ईंदो आहे त राति जो निंड बि न अचणु घुरिजे। असां जॾहिं वकील हुआसीं त असांखे राति जो निंड न ईंदी हुई, जंहिं सुबुह अदालत में पेश थियणो हूंदो हो। जस्टिस तारिक महमूद जांगरी रिमार्क्स ॾिना त हीअ को तरीक़ो त न आहे, पर्चा ॾियो सभिनी खे अंदरि करे था छॾियूं। नौकरी अचणी वञणी शइ आहे, सरकारी कमु सही तरीक़े सां करियो, सिर्फ़ु खानापूरी मुकमल न करियो। अदालत SHOs ऐं जांच ऑफिसर जे बयाननि खां पोइ अली अमीन ख़िलाफ़ केस ख़त्म करे छॾिया, जॾहिं त ॿिनि केसनि ख़िलाफ़ दरख़्वास्तूं अली अमीन गुंडापुर जे वकील वापसि वठी छॾी। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजो सदर आरिफ अलवी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां धारदार अलविदाई मुलाक़ातूं कयूं आहिनि। सदर डॉक्टर आरिफ अलवी आर्मी चीफ सां मुलाक़ात दौरान नेक ख़्वाहिशनि जो इज़हार कयो। सदर आर्मी चीफ कमर जावेद बाजो जे मुल्क ऐं पाक फ़ौज लाइ कयल ख़िदमतनि जी तारीफ़ कई। सदर रिटायर थींदड़ आर्मी चीफ जे जनरल कमर जावेद बाजो पारां दिफ़ाई शोबे में कयल ख़िदमतनि जी पिणु तारीफ़ कई। जंहिंखां पोइ आर्मी चीफ वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां बि अलविदाई मुलाक़ात कई। वज़ीर आज़म तरफ़ां आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजो जे एज़ाज़ में मांझांदे जो बि एहतमाम कयो वियो। यादि रहे त नए आर्मी चीफ जे लाइ कमान तब्दीली जी ख़ुसूसी तक़रीब सुभाणे 29 नवंबर अंगारे जे सुबुह 9 वॻे मुनक़द थींदी। तक़रीब में नओं आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर पाक फ़ौज जी कमान संभालींदो। रिटायर थींदड़ आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजो ख़ुसूसी तक़रीब में पाक फ़ौज जे कमान नए आर्मी चीफ जे हवाले कंदो। उन मौक़े ते समूरिन हथियारबंद फ़ौजनि जा सरबराह, आला सिविल ऐं फ़ौजी ऑफिसर बि तक़रीब में शिरकत कंदा, जॾहिं त वफ़ाक़ी वज़ीर, सफ़ारतकार, आला शख़्सियतूं ऐं सहाफ़ी बि तक़रीब में घुराया विया आहिनि। उन मौक़े ते नए आर्मी चीफ खे सलामी पिणु पेश कई वेंदी। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजो चयो आहे त पाक फ़ौज गैर सियासी रहण जे फ़ैसिले ते क़ाइमु रहंदी।
अरब अख़बार के ॾिनल इंटरव्यू में आर्मी चीफ चयो त पाक फ़ौज जी गैर सियासी रहण बावजूदि कुझु माण्हुनि तरफ़ां तनक़ीद जो निशानो बणायो वियो। गैर सियासी रहण सां फ़ौज जा अवाम सां लाॻापा वधीक मज़बूत थींदा। गैर सियासी हुजण सां रियासती इदारे खे पंहिंजा मामला अंजाम ॾियण में का बि तकलीफ़ न थींदी। सियासी मामलनि में मुदाख़लत सां अवाम ऐं पाक फ़ौज में वेझड़ाई ख़तम थी वेंदी। पाकिस्तान जे मुश्किल वक़्त में सऊदी अरब समेत मुख़्तलिफ़ मुल्कनि तरफ़ां मदद ते संदन थोराइता आहियूं। पाकिस्तान हमेशह विच ओभर जे मुल्कनि जे मुफ़ादनि जे तहफ़ुज़ जी हिमायत कई ऐं आइंदा बि कंदो रहंदो। आर्मी चीफ चयो त ऑपरेशन रद्दुल फ़साद जो मक़सदु दहशतगर्दनि ऐं इंतहा पसंद ग्रुपनि जो ख़ात्मो करणु हो। असां दहशतगर्दनि ऐं उन जे सहूलतकारनि ख़िलाफ़ कामयाबियूं हासिल कयूं। मुश्किल तरीन वक़्त में दुनिया जी बहितरीन फ़ौजी ताक़तनि मां हिकु ख़िदमत ऐं क़यादत एज़ाज़ आहे। 4 ॾहाकनि खां पाक फ़ौज खे हिकु ताक़त जे तौर ते ॾिठो वियो। पाकिस्तान पीपल्स पार्टी के शरीक चेयरमैन आसिफ ज़रदारी और MQM पाकिस्तान के कन्वीनर ख़ालिद मक़बूल सिद्दीकी विच में मुलाकात थी है, जैमें कराची में मकानी चूंडन के मामले ते गालियों पिण थियूं। बिनी अगवाननि विच में मुलाकात दौरान मुल्क की सियासी सूरत हाल ते भी गालियों कयूं वयूं। मुलाकात में वफ़ाकी वज़ीर अमीनुल हक, सादिक इफ्तार, डॉक्टर आसिम और सेनेटर सलीम मांडवेवाला भी मौजूद हुआ। मुलाकात दौरान अगूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो त क़ौमी हुकूमत में असां सभिनी खे गॾु वठी हली रहिया आहियूं ऐं हाणे असांजी कामयाबी आहे। मुलाकात में MQM पाकिस्तान के कन्वीनर ख़ालिद मक़बूल सिद्दीकी चयो त MQM हुकूमत में पंहिंजो मिसबत किरदार अदा कंदी रहंदी। ज़रियन मूजिब आसिफ ज़रदारी और MQM वफ़द की मुलाकात में सेनेट में इम्कानी अदम एतमाद ते सलाह मशवरा कया विया। मुलाकात में सेनेट में इम्कानी अदम एतमाद तारीख़ ते भी सलाह मशवरा कया विया। मुलाकात में सेनेट में इम्कानी बेएतमादी रित की टाइमिंग ते भी गालियों कयूं वयूं। ज़रियन मूजिब MQM पाकिस्तान आसिफ ज़रदारी के हर मुमकिन तावन ऐं मिली हलण जो यकीन ॾियारे छॾियो आहे। तहरीक इंसाफ अगवान असद उमर चयो आहे त सुप्रीम कोर्ट केसी ताईं इंसानी हक़नि जी भञकड़ियुनि ते ख़ामोश तमाशाई रहंदी। समाजी राब्तनि जी वेबसाइट ट्विटर ते जारी कयल बयान में हुन चयो त सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो वाज़े आहे त हिकु इल्ज़ाम जे लाइ हिक खां वधीक FIR दाख़िल नथियूं थी सघनि। कहिड़े कानून तहत आज़म सवाती ख़िलाफ़ 1 दर्जन खां वधीक FIR कटिजी चुकियूं आहिनि। तहरीक इंसाफ के सेक्रेटरी जनरल पंहिंजे ट्वीट में सवाल कयो त सुप्रीम कोर्ट केसी ताईं इंसानी हक़नि जूं हक़ तलफ़ियूं ॾिसण बावजूदि ख़ामोश तमाशाई रहंदी। अगूणे नाणे वारे वज़ीर ट्वीट में वधीक चयो त तारीख़ सभु कुझु ॿुधाईंदी आहे। न तारीख़ खे डिॼारे सघिजे थो, न तारीख़ जी नशरियात बंदि थी सघे थी, न ई तारीख़ खे जेल में विझी सघिजे थो। हाणे तारीख़ सभु ॿुधाईंदी त कंहिं छा कयो, छो कयो, कंहिंजे लाइ कयो, उहो सभु कुझु हाणे साम्हूं ईंदो। आज़ाद कश्मीर में थींदड़ मकानी चूंडनि जे गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजा अचण जो सिलसिलो जारी आहे। आज़ाद कश्मीर जे गादी वारे शहर मुज़फ़राबाद में तहरीक इंसाफ के नून लीग शिकस्त ॾेई छॾी आहे। तहरीक इंसाफ म्यूनिसिपल कॉर्पोरेशन मुज़फ़राबाद जे 36 मां 9 सीटूं खटे सघी, जॾहिं त मुस्लिम लीग नून 12 वार्डस मां पहिरें नंबर ते आहे। मुज़फ़राबाद जे मकानी चूंडनि में पीपल्स पार्टी खे बि 7 सीटूं मिली वयूं। 7 आज़ाद उम्मीदवार कामयाब थिया, जॾहिं त 2 सीटनि ते मुस्लिम कॉन्फ्रेंस कामयाबी हासिल कई। नीलम, झेलम वैली ऐं मुज़फ़राबाद जे 3 ज़िलनि जे यूनियन काउंसलर्स ते 74 मां 33 सीटनि ते तहरीक इंसाफ कामयाब रही। गैर सरकारी नतीजनि मूजिब पीपल्स पार्टी 23, मुस्लिम लीग नून 10 सीटनि ते कामयाब रही। 5 ते आज़ाद उम्मीदवार कामयाब थिया, जॾहिं त मुस्लिम कॉन्फ्रेंस 2 सीटूं खटे सघी।